अस्सलामुअलैकुम दोस्तों, हक मौजूद अजो की कहाणी में तवा दोस्तन के अजो के दौर जे हवाले से तमाम बेहतरीन टे समझाणियों हासिल थियण वारियों आहिन। केड़ियों समझाणियों इहो त मुकम्मल कहानी बुधण का पोइ खबर पवंदी। मां पाजे फेसबुक पेज, यूट्यूब चैनल, टिकटॉक और इंस्टाग्राम जे जरिए जेके मुझे ही नाले यानी आसिफ अबड़ो जे नाले सां ठयल आहिन। अज वरी मां एक सबक आमोज़ मज़ा से भरपूर कहानी से गड तवा दोस्तन की खिदमत में पेश थियो आहियां। मुझो ही वीडियो अगर फेसबुक ते था दिसो त अचो यूट्यूब ते त गॾिजी था इन सबक आमोज़ मज़ा या कहानी में लुत्फ अंदोज़ थियूं। यूट्यूब जे चैनल जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। वीडियो ॾिसण खां पोइ मुझो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करे बेल आइकन के क्लिक करे छॾींदा। मुकम्मल कहानी ॿुधण लाइ अचो मुझे यूट्यूब चैनल आसिफ अबड़ो ते गॾिजी था ॾिसूं मज़ा सां भरपूर ऐं सबक आमोज़ कहानी जंहिंमें अॼु ॿुधंदासीं टे समझाणियूं ऐं सबक। हिकिड़ो शख़्स पंहिंजे घर में पंहिंजे वफ़ादार ऐं सुघड़ घरवारीअ सां गॾु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहियो हुयो। पाण बि उन सां ॾाढो वफ़ादार हुयो। हिकु ॾींहुं महांगाई, पैसे जी तंगीअ ऐं परेशानीअ बेवक़्तो यानी वक़्त खां अॻे अची हुन यार जो दर खड़कायो। हुन जो हथ तंग थी पियो यानी घर जा ख़र्च वधण लॻा ऐं कमाई घटि थियण लॻी। पोइ हिकु राति वेही पाण में इहो फ़ैसिलो तइ कयाऊं त मुल्क खां ॿाहिरि कमाइण साॻे निकिरणो पवंदो। नेठि हुन शख़्स ॿिए ॾींहुं सामान ॿधी पंहिंजे घर वारीअ खां मोकिलाइण जे वक़्तु इहो चई मोकिलायो त वञा त पियो पर तोसां पूरी वफ़ादारी ऐं ईमानदारी रखंदुसि। घर वारीअ चयो त तोसां मां बि इहो वाइदो थी कयां त बेवफ़ाई मां बि कान कंदसि। यार पहुतो परदेस में वींदे ई हिकु कफ़ील यानी मालिक ॾे हारस थी यानी उन जो कमु संभालींदड़ थी उन शख़्स जो कमु कार करण में मसरूफ़ थी वियो। उन शख़्स जे कंध में हिकु बेहतरीन कफ़ील लॻी वियो। लफ़्ज़नि जी चूंड बि था कयूं त उन शख़्स जे बाग़ में हिकु बेहतरीन कफ़ील अची वियो। उहो शख़्स पूरी ईमानदारीअ सां उन कफ़ील जा कम संभालण लॻो। बनी ॿारे खां वठी उठण चाहण ताईं, घर जी जांच पड़ताल खां वठी सॾु सलूक ॾियण ताईं उन किसे के बि हलंदे अची नेठि हिकु साल पूरो थियो ऐं कफ़ील हिकु साल जी पघार खणी पहुतो हारिस साहब ॾे ऐं चयाईं त हीअ वठि हिन साल जी पघार। हारिस चयो त न साईं, जॾहिं आउं वापसि वञण लॻा त पोइ मूंखे पंहिंजी सभु कमाई हिक ई धक में ॾिजांइ। टियों साल थियो, चोथों, पंजूं, छहों, सतूं। हाणे साईं हारिस हिन जो ख़ासि कमु कंदड़ थी वियो, मैनेजर खणी चइजे। अॻे जहाज़ कोन हुआ, न पाणीअ वारा न उॾामदड़। माण्हू पहिरें उघाड़े पैदल सफ़र कंदा हुआ, सो कमाइण वारे मुल्क में घणो वक़्तु रही कमाईंदा हुआ। 8 साल बि ॻाल्हि न कंदे गुज़री वियो। 9 साल नंढड़े ॿार वांगुरु वॾो थी अची 10 साल में पहुतो। 11 साल सिरजी अची 12 साल सां लॻो। 13, 14 साल बि पंहिंजो पंधु टिपाए विया। 15, 16 साल बि पर कढिया। उॾामी अची 17 साल में पिया। यार जे कमाइण जो आख़िरी साल अणु जॾहिं आयो त कफ़ील उन जी ईमानदारी जो इनाम ऐं उन हारिस जी 8 सालनि जी कमाई भरियल पैसनि जो थेलो खणी उन वटि ठका अची कयो यानी अची पहुतो ऐं चवण लॻो त ॾिस हारिस ख़ान, हिकु पासे आहे तुंहिंजी 8 सालनि जी कमाई ऐं उन सां गॾु तुंहिंजी ईमानदारीअ जो इनाम ऐं ॿिए पासे अथई 3 समझाणियूं। जे उहे 3 समझाणियूं सम्झंदे, सिखंदे, ॿुधंदे त 8 सालनि जी कमाई तां ऐं ईमानदारी जे इनाम तां हथु खणो पवंदई। हिन सोचियो त 8 साल कमायो त पंहिंजी ईमानदार ऐं सुघड़ घरवारीअ खां दूर रहियुसि यानी परे रहियुसि। ॾुख में सुख में मजबूर रहियुसि, यादुनि में गणतनि में भरपूर रहियुसि। तॾहिं वञी का एतिरी कमाई थी आहे जो वापसि वञी सुख सां ज़िंदगी गुज़ारे सघां थो। पर वरी सोचाई त न यार, सेठ कफ़ील ईमानदार माण्हू आहे, ज़रूर इन्हनि 3 समझाणियुनि में मुंहिंजे लाइ का भलाई हूंदी। सो सोचे सम्झी सेठ खे चयाई त कफ़ील खे चयाई त इंशाअल्लाह वरी तो वटि 8 साल ॿिया बि हणा पिया त हणंदुसि, पर इहे 3 समझाणियूं तोखां ज़रूर सम्झंदुसि, सिखंदुसि ऐं ॿुधंदुसि। पर मुंहिंजा यूट्यूब जा साथियो, उन हारिस यानी उन मज़दूर वीचारे त संधी 8 सालनि जी कमाईअ तां हथु खणी पोइ सिखियाऊं हासिल कयूं। पर तव्हांखे त फ्रीअ में पयूं ॿुधणियूं पवनि, सम्झणियूं पवनि। हाणे इन्हनि ते अमल ज़रूर कजो। पहिरीं समझाणी हुनखे सम्झायाई त ज़िंदगीअ में अॻिते वधण लाइ कॾहिं बि शॉर्टकट न वठिजांइ, विचूं रस्तो इख़्तियार न कजांइ। ॿी समझाणी हुनखे चयाई त कॾहिं बि कंहिं बि कम में बेसब्री न कजांइ, तकड़ न कजांइ। टी ऐं आख़िरी समझाणी इहा त कावड़ में चिड़ में को बि फ़ैसिलो न कजांइ। हारिस चयो ठीकु आहे, हेॾी वॾी कुर्बानी ॾिनी अथमि, इन्हनि समझाणियुनि ते अमल ज़रूर कंदुसि। कफ़ील चयो बीह, तोखे कुझु वेलनि जी मानी थो ॾियां ऐं हीअ आख़िरी हड़ यानी आख़िरी थेलीअ में तो लाइ ऐं तुंहिंजी घरवारीअ लाइ तोहफ़ा ऐं खाइण लाइ मिठाई आहे जेका तूं पंहिंजे घरवारीअ सां गॾु वेही खाइजांइ। हारिस बि चएदार हुयो यानी चयो मञीदड़ हुयो,
सो हिकदमि हा जी हामी भरे उन वेलनि जी मानी खणी उतां निकिरी पियो। रस्ते ते पहुतो त ॿ माण्हू मिलियसि। उन्हनि हिन खां पुछियो त अदा भाउ किथां पिया अचो ऐं केॾांहुं पिया वञो? हिन चयो उत्तर खां पियो अचां ऐं लाड़ पियो वञा। पुछांसि लाड़ में कहिड़ी जाइ ते? चयईं त लाड़ में सिंध पियो वञा। पोइ नरम लहजे में हिनखे चयाऊं त हितां शॉर्ट कट अथई, हितां वञ, हितां तोखे 20 ॾींहं मस लॻंदा ऐं फिरी वेंदे त तोखे 2 महीना लॻी वेंदा। इहो हुन शॉर्ट कट तां वञण वारो ई हुयो त हिनखे सेठ जो सबक़ यादि अची वियो जेको हुन 18 सालनि जी कमाई ॾेई सेठ खां सिखियो हुयो त शॉर्ट कट नाहे वठणो, विचूं रस्तो इख़्तियार नाहे करणो। पोइ इहो सॼण शॉर्ट कट छॾे मेन रस्तो वठी जितां दुनिया जो आमदो रफ़्त यानी जितां दुनिया जो अचण वञण हुयो उहो रस्तो वठी ॾींहं टिपाए राति जो हू पहुतो हिकिड़े हारीअ जे घर। हारीअ खां पुछाईं त यार सिंध में वञण लाइ हितां को शॉर्ट कट रस्तो आहे छा? हारीअ चयो तोखे कंहिं चयो आहे? हिन चयो 2 हमरा मिलिया हुआ, उन्हनि मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। हारीअ हुनखे चयो सुठो थियो जो न वई, उहे फोरू हुआ जेके हिकिड़ा माण्हुनि खे शॉर्ट कट रस्तो ॿुधाए उन रस्ते ते मोकिलीनि था ऐं ॿिया उन्हनि खे पकड़ीनि था ऐं उन्हनि जो सामान फुरियो उन्हनि खे क़त्ल करे छॾीनि। उते हुन यार खे सेठ जी पहिरीं सम्झाणी सबक़ यादि आयो त वाक़ई ज़िंदगीअ में कंहिं बि मोड़ ते शॉर्ट कट वठणो नाहे, न त थी सघे थो त पकड़िजी बि वञूं, फुरिजी बि वञूं ऐं मारजी बि वञूं। मुंहिंजा यूट्यूब जा दोस्तो इहो सबक़ असांखे बि यादि रखणु घुरिजे, छो जो इहो किसो अॼुकल्ह असांजे बि मुल्क में ऐं असांजे दौर में बि हले पियो। सो मिड़े होशियार थी पिया फिरो, मतां शॉर्ट कट ऐं लालच जे चकर में अची असां बि नथी कंहिंजो शिकार वञूं। इहो जीअं हारीअ वटि तरसियो, उहो हारी थकल टुटल हुयो, सॼे ॾींहं जे कम उन हारीअ खे हीणो करे छॾियो हुयो। सो जल्दी जल्दी उन हमरा खे मानी खाराए उनखे चवण लॻो त साम्हूं थोरे ई पंध ते मुंहिंजी कखाई ओताक ठहियल अथई, उते कड़ो ॾेई वञी सुम्ही पओ। सुबुह जा बाग सुबुह सां हारस वञी सुम्ही पियो। अधु राति जो उन ओताक जे झूपड़ीअ जे ॿाहिरां कुझु आवाज़ थिया ऐं उन झूपड़ीअ जे कखाई दर में ज़ोर ज़ोर सां धक लॻण लॻा। उन हारीअ जो नालो वठी उनखे सॾु कयो त मतां हारी हुजे, पर जवाब न मिलण ते इहो दरवाज़ो खोलण वारो ई हुयो त हिनखे संदे सेठ जो ॿियो सबक़ बि यादि अची वियो त तकड़ नाहे करणी, बेसब्रो नाहे थियणो। नेठि उन खड़कड़ खे नज़र अंदाज़ कंदे यार खणी पासो वरायो त सुबुह जो अखि खुलियसि। सुबुह अञा मस थी हुई त हारी तड़ तकड़ में वावेला कंदे हिनखे सॾु कंदो अची उन कखाए ओताक जे दरवाज़े ते बीठो। हार सुथियो ऐं चवण लॻो छा थियो? हारी थधा शुकारा भरींदे हिनखे चवण लॻो त बची वएं, शुक्र अलाह जो। हारस चयो छो, ख़ैर त आहे? हारीअ चयो यार माफ़ कजांइ, राति आऊं थको पियो हुउसि, तोखे ॿुधाइण विसरी वियुसि त हिते हिकिड़ो आदमखोर शींहुं ईंदो आहे जेको बिना को आवाज़ कंदे ज़ोर ज़ोर सां अची दरवाज़े खे सिंधे नूहनि सां खुरड़ींदो आहे। तो त उन खड़कनि ते दरवाज़ो कोन खोलियो न? उन चयो बिल्कुलु न खोलियुमि। हारीअ चयो शुक्र आहे बची वएं। हिन सोचियो वाह जो कमु थी वियो। चइबो त सेठ जे ॿिए सबक़ बि मुंहिंजी जान बचाए छॾी। कुझु वक़्तु हलंदे सफ़र गुज़ारींदे नेठि इहो हिकु राति आदीअ जो पंहिंजे घर पहुची वियो। छा खणी ॾिसे त मुंहिंजी घरवारी सुती पई आहे, पर उन सां गॾु हिकु नौजवान छोकिरो बि सुतो पियो आहे। हाणे साईं हिन जो रतु तपी वियो ऐं कावड़ हिनखे वकोड़े वई। हिन सोचियो त 18 साल मूं जंहिंसां वफ़ा कई, जंहिंजे लाइ परदेस में भटकंदो रहियुसि, उहा अॼु हिकु छोकिरे सां गॾु सुती पई आहे। इहो जीअं ई उनखे माण लाइ अॻिते वधियो त सेठ जी ॾिनल 3 नंबर ऐं आख़िरी सम्झाणी बि हिन जा पेर खणी अची हिन जे दिलि ऐं दिमाग़ में पहुती ऐं हिनखे इहो 3 सबक़ बि यादि अची वियो त कावड़ में चिड़ में को बि फ़ैसिलो नाहे करणो, जेको थींदो सुबुह जो ॾिठो वेंदो। ईअं सोचे इहो यार ॿाहिरि वेही रहियो। जीअं ई सुबुह थियो त हुनजी घरवारी हुनखे ॾिठो ऐं रोई हुनजा हथ चुमी हुनखे चवण लॻी त तूं 18 सालनि खां पोइ आयो आहीं, मिल पंहिंजे 18 सालनि जे नौजवान पुट सां। जॾहिं तूं परदेस वियो हुएं त हीउ मुंहिंजे पेट में हुयो। सोचाईं त वाह सेठ वाह, तुंहिंजी टी सम्झाणी सबक़ बि अॼु मुंहिंजे कमु अची वियो ऐं 2 ज़िंदगियूं बचाए वियो। पोइ जॾहिं सेठ जी ॾिनल मिठाई तोहफ़ो जॾहिं हिन पंहिंजे घरवारी ऐं पुट खे ॾियण लाइ खोलियो त मिठाईअ जा वॾा वॾा लॾूं पियल हुआ। उन्हनि खे जीअं ई हिन 2 टुकर कयो त कुझु लॾुनि में हीरा पियल हुआ, कुझु लॾुनि में सोना सिक्का पियल हुआ। 18 सालनि जी कमाई ऐं महिनत उनजे उन मिठाईअ में मौजूदु हुई ऐं हिकु चिठी बि उन में पियल हुई। उन ते लिखियलु हुयो त मूंखे ख़बर हुई त तूं इहे 2 सम्झाणियूं ऐं सबक़ हासिलु ज़रूरु कंदे। हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ हासिलु थियो त पंहिंजी ज़िंदगीअ में पैसो कमाइण लाइ कॾहिं बि शॉर्टकट रस्तो न वठिजो। जीअं जुआ सट्टो वग़ैरह, आहिस्ते आहिस्ते पैसो कमाईंदासीं। तकड़ कमु शैतान जो। ॿी ॻाल्हि त घणी बेसब्रीअ में, तकड़ में, जल्दबाज़ीअ में
को नशो वापराणे न लॻी वञिजो त चखी था ॾिसूं वग़ैरह। कावड़ में अची पंहिंजे माउ पीउ सां वॾे आवाज़ में न ॻाल्हाइजो। फेरोज़ अली जूणेजो जी चूंड में फ़क़ीर दादन जूं सिटूं त ज़िंदगीअ फ़ानीअ ते कहिड़ो नाज़ आ, ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़ आ। ज़िंदगीअ फ़ानीअ ते कहिड़ो नाज़ आ, ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़ आ। को न को कंहिं साण हूंदो हमनशी, गॾु रहण जो आरज़ी अंदाज़ आ। आदमियत में बि रखियल को राज़ आ, कंहिंजी सूरत कंहिंजो ई आवाज़ आ। जेकॾहिं हामी ख़ुदा आहे त पोइ बेपरनि जो अर्श बि परवाज़ आ। लुत्फ़ महफ़िल जो न रहियो दादना, मयन साकी ऐं न सागर साज़ आ। ज़िंदगी फ़ानीअ ते कहिड़ो नाज़ आ, ज़िंदगी ख़ुदि मौत जो आगाज़ आ।